छोकिरे चयो पीउ खे त बाबा तव्हांखे यादि आहे तव्हां मूंसां वाइदो कयो त जेकॾहिं मां पास थींदुमि त तव्हां मूंखे 20,000 रुपया ॾींदव हुन पीउ चयो हा पुटु मूंखे यादि आहे चई छा यादि कंदो पैसा बचायामांव त हुनजो पीउ वरी सिधो वञी टीचर सां मिलियो चई साईं ख़ैर में तव्हां मुंहिंजे पुट खे फेल कयो आहे चई साईं कीअं न फेल कयूं सिर्फ़ु एतिरो पुछो त मां धरती गोल छो घुमंदी आहे चए थो नाश्तो करे अचो त न घुमंदी त चई पोइ हिन ॻाल्हि जे करे फेल कयो अथव चई न साईं चई बाक़ी चई पेपर खे मुसलसल चिताए पियो ॾिसे मुसलसल चिताए ॾिसण सां मां वेझो वञी पुछियोमांसि भला पेपर ॾुखियो कढियो आहे चई ॾुखियो न आहे मां सोचां थो 3 नंबर सवाल जो जवाबु मुंहिंजे खीसे जी कहिड़ी कुंड में पियो चई पोइ इन ॻाल्हि जे करे फेल कयो अथव चई न साईं चई बाक़ी चई मां मथे हथु रखी चयोमांसि पुट टीचर सां ईअं न ॻाल्हाइबो आहे चई ठीकु आहे साईं अॼु खां न ॻाल्हाईंदुसि पर जेसि ताईं वांदा बीठा कैंटीन वारे खे बचायूं त चई उन पीउ चयो साईं तव्हां कहिड़ी ॻाल्हि था कयो इहो त को मसइलो ई कोन्हे जेके मूंसां हालतूं कंदो आहे एॾो उस्तादु आहे तव्हांखे मां छा ॿुधायां मां पुलिस में आहियां पुलिस वारे माण्हू सां को झुठ करे सघे थो चई न चई मूंसां कंदो आहे चई कीअं चई जीअं फेल थियो मां हिनखे सर कयो हेॾिया हे आयो मां चयो तो एॾी महिनत था कयूं तूं जेको आहे सो फेल थियो आहे 200 रुपया तिरी तरह चई बसि ॻाल्हि थी दफ़ा चई पुफी आई अथसि 8-10 सालनि खां पोइ पुफी आई अथसि ॾिसई त चई माशाल्लाह वॾो थी वियो चया ॿियो को ऑप्शन बि कोन हो मां ॾिठुमि चई राति जो देरि सां घर ॾे आयो असां परेशान थियासीं ज़ाल मुड़ुस त वियो काॾे एॾा परेशान थियासीं देरि सां जो ॿाहिरि निकितो हीअं जो ॾिसां त घिटी में ॿाहूं फोल्ड करे वधरा थियो 4-5 कुता बीठा हुनखे ॾिसे थो चिताए मां चयो ख़ैर त आहे छा थियो आहे चई वक़्त सां शादी कराए त पंहिंजा ॿार हुजनि चई असां वरी छा कयोसीं त हिनजी मङणी कराईसीं मङणी जो कराईसीं त मङणी वरी पंहिंजे प्रकरण सां टोड़ाई अथई चई कीअं चई असां हिनखे मंगेजी सां छॾियोसीं त बाबा हिक ॿिए खे भली अंडरस्टैंड कनि मंगेजी सां वेहण सां हुन खां सवाल थो पुछे भेण घणा भेण भाइर आहियो हुन बि चयोसि पहिरियों छा असां 7 थी वियासीं हुन खां पोइ चई साईं ॾियो हाल वाल भला तव्हांजो जेको इहो पुटु आहे अहिड़ा पुट त माराए छॾिबा तव्हां पालींदा था अचो चई मुंहिंजो सिर खणायो ज़रे घटि चई कीअं चई छोकिरी सां सेटिंग कई अथई छोकिरी सां सेटिंग कई साईं छोकिरी चयो हाणे ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो पीउ सुबुह जे टाइम में वेंदो आहे ॿाहिरि तूं हिकिड़ो कमु कर सुबुह जे टाइम में अजांइ पर कोड वर्ड सेट कयनि चई दरवाज़े ते बीच अजांइ दिलि से दिलि मिला लो मां सम्झी वेंदुमि त माना तूं आयो आहे हे वियो आहे हुनजे दर ते उनखे चए दिलि से दिलि मिला लो दिलि से दिलि मिला लो अंदरां छोकिरीअ पीउ आवाज़ आयो कौन चई बच्चो को पोलियो के कतरे पिला लो साईं दुबई में मौजूदु वेठा हुआसीं दोस्तनि हिकिड़ो हुयो क्लिप काफ़ी हिन ई गैदरिंग अहिड़े टाइप जो सो हुननि चयो त यार कुझु अहिड़ो ॿियो बि कुझु कजे हीउ बाबू भाई आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु असांजो हिते दुबई में ई फस्ट मुलाक़ात मुंहिंजी थी आहे पर पहिरीं मुलाक़ात में ईअं सम्झो माना महबूब दोस्त थी वियो आहे साईं जन ऐं साईं सां बि असांजी अॼु फस्ट मुलाक़ात थी नजफ़ त पाण हीरो आहे असांजो यार दोस्त भाउ ऐं हिन दोस्त जे करे ई दोस्तनि सां मुलाक़ात थी आहे ऐं असांजो हीउ MB भाउ आहे सो बाबू भाई जो बि ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त सेंस ऑफ ह्यूमर आहे जी बाबू भाई तव्हां बि माशाल्लाह महिरबानी नंढे जॾहिं ॿार पैदा थींदो आहे त सभु चवंदा आहिनि त पुफी चवंदी आहे त मोते वियो आहे ऐं माउ चवंदी आहे त मोते वियो आहे पीउ चवंदो आहे त नक मोते वियो आहे नानी अखियूं मोते वियो आहे झड़ो पियो हूंदो आहे घर में ऐं उहो जॾहिं वॾो थी थोरो हरामी थी वेंदो आहे त उहे हुनजो पहिरियों सॻो पीउ थींदो आहे अड़े लूसी तूं आख़िर वियो किथे इहो असांजे कैमरामैन जे लाइ Thank you, love you, bhai, love you all.